चोर करप्ट माफिया टाउन चेयरमैन के कंडियारो में मुख्तलिफ़ सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि ऐं शागिर्दनि पारां पब्लिक लाइब्रेरी में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ ऐं नई बिल्डिंग जे मुतालबे सुधो शहर जे मसइलनि जे हल लाइ टाउन कमेटी कंडियारो खां एहतिजाजी रैली कढे धरणो हंयो वियो, जंहिं दौरान शहरनि तोड़े नौजवाननि वॾे अंग में शिरकत करे पब्लिक लाइब्रेरी ऐं शहर जा मसइला हल करण जो पुरज़ोर मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते सिंध सागर पार्टी जे मरकज़ी अॻवान एडवोकेट वज़ीर अहमद उॼण, अब्दुल जब्बार मंगरियो, सिंधी अदबी संगत जे अॻवान सरमद सैयद, गफ़ार अब्बासी, जीएस सिंध माज़ जे अॻवान दानिश कलेरी, उस्ताद अॻवान वक़ार अब्बासी, सिंधी यूथ एक्शन कमेटी अॻवान रफ़ीक गांगरे ऐं नौजवान शागिर्दनि मोहम्मद अयूब बागत, फैसल कलोड़ो, ज़करिया डायरी, सदाम मल्ला, जवाद सहतो, वक़ार मंगरियो ऐं ॿियनि मुज़ाहिरीन जो चवणो त हिन मुल्क जूं हाकम क़ुवतूं सिंध खां ख़रबे रुपया टैक्स ऐं आबी मदनी वसीला फुरण खां पोइ बि सिंधी माण्हुनि खे ॿिनि वेलनि जी मानी, पीअण जे साफ़ पाणी, सिहत, तालीम, अमुन ऐं इज़हार जी आज़ादी सुधो बुनियादी इंसानी हक़नि खां महरूम करे वेठल आहिनि। सिहत, तालीम, सफ़ाई, अमुन ऐं बिजलीअ खां वांझल कंडियारो शहर उन तबाही जो हिकु तस्वर ऐं चिटो मिसाल आहे जिते पीपल्स पार्टी जे नायल टाउन चेयरमैन जी सरपरस्ती हेठि हलंदड़ टीएमओ कंडियारो सालियानी 36 करोड़ रुपयनि खां मथे जी बजट रखण बावजूदि पब्लिक लाइब्रेरी जे शागिर्दनि खे नई बिल्डिंग, पाणी, बिजली ऐं सोलर सिस्टम जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं ॾियण खां क़ासिर आहे। जिन त फिल्टर प्लांट गैर फ़ाल हुजण करे शहरी पीअण जे साफ़ पाणी खां महरूम बणियल आहिनि। उनखां सवाइ नेकाल निज़ाम तबाह हुजण सबबि ऐं शहर गटरनि जे पाणी में ॿुॾल रहे थो, जंहिं करे शहरनि जी ज़िंदगी जो कारवां ऐं कारोबार ठप थी वञे थो। असांजो सिंध हुकूमत ऐं तालुके इंतिज़ामिया खां मुतालबो आहे त इलाइक़े जे हज़ारे शागिर्दनि जी तालीमी ओसर लाइ शहर खे मौज़ूं लाइब्रेरी बिल्डिंग ॾियणु सुधो पब्लिक लाइब्रेरी जे शागिर्दनि खे पाणी, बिजली, किताबनि ऐं सोलर सिस्टम जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। टाउन कमेटी जे फिल्टर प्लांट, बैडमिंटन जे ग्राउंड ऐं शहर जे स्ट्रीट लाइट जे निज़ाम खे फ़ाल बणायो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे एहतिजाजी तहरीक खे घणो रुख़ बणाईंदे रस्तनि जे एहतिजाज सां गॾु अदालती जदोजहद जी शुरूआति पिणु कंदासीं।